हूअं त वफ़ाक हुकूमत या सिंध हुकूमत हारियुनि ऐं आबादगारनि खे को ख़ातिर खां पैकेज न ॾेई सघी आहे, पर हर साल जीअं कणिक जा गोदाम बर वक़्तु न खोलण करे आम हारी जी निकितल कणिक सस्ते अघ ते हारी विकिरो करण ते मजबूर हूंदा आहिनि। गुज़िरियल साल वांगुरु ठिकराठो ऐं भर पासे हिन साल बि तक़रीबन कणिक लहण वारी आहे ऐं उहा पंहिंजे गोदामनि ते पुॼण वारी आहे। पोएं साल वांगुरु हिन भेरे बि ठिकराठो, मुबारकपुर ऐं भर पासे सरकारी कणिक जा गोदाम न खुली सघिया आहिनि, जंहिंजे करे हितां जा मिसकीन हारी सस्ते अघु कणिक विकिरो करण ते मजबूर आहिनि। वधीक हितां जे हारियुनि सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त दादा असां त परेशान आहियूं। हिते असां वटि जेको आहे पाणी बि न आहे ऐं फूड बि न आहे, लॻो सरकारी हर शइ वधी वई आहे। इन जे करे इन हवाले सां तव्हांखे हिते घुरायोसीं। असांजो मुतालबो आहे त कणिक जो सरकारी फूड लॻी वञे, हर शइ थी वञे ऐं ताकी तव्हां असां अघु सही मिले, रेट वधायो वञे। रेट वधे नथो, खाधा वाधा महांगियूं थी वियूं, हर शइ महांगी थी आहे, डीज़ल महांगो थी आहे, पेट्रोल महांगो थी आहे, असांखे का बि सहूलियत नथी मिले, महांगाई अरूज थी वई आहे ऐं असां ग़रीबनि खे अघु सही नथो मिले। गवर्नमेंट जेको आहे थो महिरबानी करे असांखे अघु बि सुठो ॾिए ऐं अॻिते खाद बीज ते इन ते रियात थी वञे, अञा असांजो जेको आहे मुल्क जेको आहे ख़ुशहाल थिए। ऐं असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, खाद जा रेट इहे चढ़ियल आहिनि, हर शइ महांगाई थी वई आहे। असां ग़रीब माण्हू हाणे काॾे परेशान लॻा पिया आहियूं। हाणे असां ग़रीब माण्हू परेशान आहियूं, हाणे काॾे वञूं, अघु न आहे, छा कयूं? साईं हिन महिल असांखे का सहूलियत न आहे। वापार पे असांखे 1000 रुपया बजे थी, को सेंटर न आहे खुलियो। बराए महिरबानी करे सेंटर खुलियो वञे, असांखे का सहूलियत ॾिनी वञे। असांखे ट्रैक्टर न राहे इहे परेशान कयूं बीठा आहिनि। खुलियो आहे जंहिंखां असां ॿिज बाण खयूं आहे, उहे असांखे मजबूर कयूं। संदो रेट मथे अथनि, असांजी का भर गुज़र नथी थिए। न साईं का सहूलियत न आहे असां वटि, असांखो ग़रीबनि खां। बराए महिरबानी करे संदो सेंटर खोलियो वञे। हितां जे हारियुनि ऐं आबादगारनि सिंध गवर्नमेंट ऐं सखर ज़िले जे खुराक खाते जे आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त हितां जा फूड सेंटर जल्द खां जल्द खोले हितां जी ग़रीब मिसकिन अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन मुग़ल मार सां गॾु मजीद मार, सिंध टीवी न्यूज़।